नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मैं नबील मला। हमारी सिराज साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल सकरन पाकिस्तान पीपल्स पार्टी मेहतरम बख्ता और भुट्टो साहिबा जी 30 सालगिरह मला हाउस गोठ मियाणी में सिटी इंफॉर्मेशन सेक्रेटरी सकरन सईद मला जे मेज़बानी में मल्हाई वई। प्रोग्राम में पीपी अगवान अली असगर रिंद तालका सदर सकरन डॉक्टर बशीर अहमद जमाली, पीपी अगवान रईस शबीर अहमद मंगसी साहब ऐं नियार खान मंगसी जन शिरकत कई। खेनि गुलाब जूं पतियूं निछावर करे इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते अली असगर रिंद ख़िताब करे चयो त मेहतरम बेनज़ीर भुट्टो जे रूप में असांखे बख्ता और भुट्टो साहिबा मिली आहे। हिननि जो तरीक़ेकार पंहिंजनि माउ वांगुरु आहे। हिननि जी दिलि ऐं ग़रीबनि अवामनि लाइ तमामु घणी मोहबत आहे। हीअ पंहिंजे माउ वांगुरु मुल्क जे ग़रीब अवाम जी ख़िदमत कंदियूं ऐं संदन अहिड़ो जज़्बो रखनि थियूं। मेहतरम बख्ता और भुट्टो जा हथ मज़बूत कंदासीं त जीअं उहा पंहिंजे मुल्क ऐं उन अवाम जी ख़िदमत करे सघे। प्रोग्राम में हारी कमेटी ज़िले अगवान दरिया खान ज़रदारी, बख्श अली मंगसी, सैयद फैज़ अली शाह, अब्दुल सत्तार भुट्टो, मुमताज़ लाशारी, जर्नलिस्ट एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जे नसरुल्लाह मला, रियाज़ अहमद मला, शकील अहमद मला, हाजी अहमद चौहान, मुर्तज़ा मला, शेरदिल मला ऐं ॿियनि वर्करनि वॾे अंग में शिरकत करे सालगिरह जो केक काटियो। रिपोर्टर राजकुमार और साहिल न्यूज़ नेटवर्क सकरन।